ने जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे वहाँ फैयदा नगरी आया महबूबे करीम जे रिश्ते में औरतूं हुयूं कुरैशी औरतूं समझो आयूं या रसूल अल्लाह छेड़ो इनकार इख्तिलाफ असांजे मर्दनि जो आहे असीं अव्हां जे रिश्तेदारीअ में आहियूं अव्हां रिश्ते खे कढण जो हुकुम कयो आहे फरमान मन कताक जेको मन ज़लमक जेको करदा के माफ करे छॾ वअहसिन इला मन असा इलैक जेको तोसां बुराई करे तंहिंसां भलाई कर वो हबीब असांजे अॻवाणीअ में हज़रत सैयदा खदीजतुल कुबरा तव्हांजी घरवारी हुई उहा दुनिया तां रहलत करे वई आहे असांजी दिलि चए असां औरतुनि जी कचहरी थिए पंहिंजी न्याणी नंढी न्याणी पर्दीदार न्याणी ख़ातून जन्नत खे छॾियो त असांजी महिमान नंढी आहे नंढी उमिरि आहे साईं फरमाईंदा मां जी बाबा ईंदव बाबा तव्हांखे न कबी हा फरमान बरदार बच्चा बाबा अवां सां न कबी वञण लाइ मां तयार आहियां पर सम्झां थी उते अबू जहल जूं धीअरूं भला कपिड़ा पाईंदियूं मके जे कुरैशी सरदारनि जूं न्याणियूं ईंदियूं ताजरनि जूं वापारियुनि जूं मालदारनि जूं मुंहिंजे पाक जिस्म जे कपिड़े खे चटियूं लॻल आहिनि ग़रीबी हाल मतां खिलनि त छा हाल आहे फातिमा ज़हरा जो छा हाल आहे हबीब जे न्याणियुनि जो छा हाल आहे हबीब जे घर में रहण वारनि जो जिनखे कपिड़ो बि सॼो कोन्हे को लटो बि सॼो कोन्हे को ॿ टे महीना घर में मानीअ लाइ बाहि कान भरंदी हुई खजूर खीर ते गुज़र थींदो बाबा अञा बि तव्हां दुआ घुरंदा त अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना वअमितनी मिस्कीना वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन मौला मूंखे मिस्कीन करे जार मिस्कीन करे मार क़यामत जो ॾिहारो थिए त मूं मोहम्मद हबीब खे मिस्कीननि जे टोले में जन्नत में पहुचाए छॾिजां बाबा मता खिलनि हिकु जे जूं ईंदियूं वॾियूं ईंदियूं मता तव्हांजे शान में तालुकनि इहा ॻाल्हि ज़हन में अचे थी पर समय न मुंहिंजा बच्चा तूं घबराए न वञण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे शान खे ज़ाहिर कर मुंहिंजे कई मरब जो कमु आहे सुभान अल्लाह प्रोग्राम ते आई पहिरें त ॾाढियूं ॻोठ जे वॾनि माण्हुनि जूं न्याणियूं कपिड़ा लटा भला पाए पंहिंजे पर में दंगो करे आयूं हद करे आयूं असांजा कपिड़ा वाह वाह किथां बि आयूं हिक ॿिए खे शाबाश में हुजनि ॾाढा सुठा ज़ेवर पातल हुजनि जॾहिं मदीने जे मीर जी न्याणी दरवाजे खां कदम रखियो आहे त हैरत में पइजी छो वञनि हिक ॿिए ॾे निहारे थियूं वधी तुंहिंजे मुंहिंजे मुंहं में पाउडर बा ज़ेब ज़ीनत जी जेका बि शइ इस्तेमाल थियल आहे पर हेॾे निहार त नूर जूं तजलियूं आहिनि हेॾे निहार त छा पियो नज़र अचे अनवार तजलियात फ्यूज़ात बरक़ात अकुल हेरन छा चऊं हुस्न जी हद नाहे जमाल जी हद नाहे कमाल जी हद नाहे इहा ॻाल्हि भला छॾे ॾे पर मुंहिंजे कपिड़नि में उहा चमक नाहे जेका ख़ातून जन्नत जे कपिड़े में आहे वेठी आहे हथ थियूं न आहिनि ख़ातून किथां थी पाण ख़ामोश आहे मुड़के थी वॾो वात फाड़े टहक नथी ॾे ॾंद नथी कढे वधीक खिले नथी मुड़के थी पई ख़ातून जन्नत किथां अथई फरमाए थी अदी मां तव्हांखे छा चवां अवां मके जे सरदार जूं न्याणियूं आहियो मां काइनात जे सरदार मोहम्मद हबीब जी न्याणी आहियां
अमा खे पंहिंजी हाल हर मिलियो आहे, मूंखे पंहिंजी हाल हर मिलियो आहे। वधीक राज़ में न वञो, सभु हैरान थी वयूं आहिनि, सभु मस्तान थी वयूं आहिनि। वाह महबूब करीम जी न्याणी, तुंहिंजा वॻा, तुंहिंजा कपिड़ा, तुंहिंजो ज़ैब, तुंहिंजो ज़ीनत, तुंहिंजो सींगार हुज़ूर सोने वटि मोटी आई आहे। बाबा तव्हांजे हुक्म खे अदा कयमि, पर ही छा हो? फरमाईं त अम्मा तुंहिंजे मथां अल्लाह ताला जन्नती वॻा पाराए छॾिया हा, जेके हिननि खे ॾिसण में पे आया हैरान हुयूं। मुंहिंजी अम्मा दुनिया ते का लीडर जी ज़ाल आहे, का अमीर जी ज़ाल आहे, का वॾेरे जी ज़ाल आहे, का ऑफिसर जी ज़ाल आहे, का मौलवी जी ज़ाल आहे, का दुनिया जे पीर साहब जी घरवारी आहे। पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इहे सभई तुंहिंजूं ॿानियूं हूंदियूं, ख़ातून तूं सभिनी जी सरदार हूंदी। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो अब्दुल्ला की पोती, आमिना के पूर की बेटी, वो जिसका एक सजदा ज़ामिनी अफ़वे खता कारा, वो जिसकी जुम्बशे लब शाफे जुर्मे गुनहगारा। सुभान अल्लाह। इन महीने में दुनिया ता रहलत पई थे। मुस्तफा करीम जी ज़ाहिरी रहलत के 6 महीना गुजरिया, 3 महीना गुजरिया। खातून जन्नत हुजूर जे दरबार में आई, महबूबन करीम ने पंहिंजे न्याणी जे कन में आहिस्ते आहिस्ते ॻाल्हायो। पहिरीं ॻाल्हायूं रोई ॾिनई, वरी ॻाल्हायूं मुरकी ॾिनई। पुछूं थियूं हबीब जूं घर वारियूं, फातिमा ही छा राज़ आहे? चई हींअर ॿुधाइणो न आहे, वक़्तु आयो त ॿुधाईंदीमांव। जॾहिं हबीबन दुनिया तां रहलत कई आहे, ख़ातून ॼण त हाणे ॿुधा। चई हाओ मूंखे पहिरियां बाबे करी फरमायो त मुंहिंजी बचड़ी मां दुनिया तां तोखां ज़ाहिरी अलविदा करण वारो आहियां। बाबे जे जुदाई में मूं रोई ॾिनो हो, वरी फरमा त मां ग़लती न कर, मुंहिंजे जुदाई खां पोइ जल्दी तूं मूं वटि ईंदे, पोइ पीउ ऐं धीउ जन्नत में गॾु हूंदासीं, इन जे करे मां खिली ॾिनो। 6 महीना गुजरिया। सैयदना अली जुल मुर्तज़ा शायर खुदा, वाह सुभान अल्लाह, या सुभान अल्लाह। चाहता है काशिक हमें तो कसेरा सुभान अल्लाह। नशुद सआदत कैसे भी हासाद हासिल, कसेरा मुयस्सर नशद सआदत, बेकाबा विलादत बिमस्जिद शहादत। जमे काबे में शहीद मस्जिद, चो जमे ताला ॾाढा ऐं शहीद इब्तिदा बे मस्जिद में, इंतहा बे मस्जिद में। इब्तिदा बे इबादत वारी जाइ खां इंतहा बे इबादत वारी, चओ चओ इब्तिदा वारी जाइ इबादत वारी प्यार हो न इबादत सां। शान खुदा जी हिन महीने में शहादत आहे। ही महीनो वाक़िया सां भरियो पियो आहे, पर तहीं जाॻंदा आहियो देर सां। जॾहिं मदीने आयो चवंदा त मुंहिंजा नौकर अच मदीने। हबीब जा आशिक़ाओ सैयदा तय्यबा 6 महीना गुजरिया, सुनो अली घर में आया हुआ। हा हा मानी पचाए थी, हसनैन करीमे जा कपड़ा धोए थी, पंहिंजे पाक जिस्म खे वहिंजारे थी, घर मुबारक खे बुहारो ॾे थी। शेरे ख़ुदा अंदर लंघे आयो आहे। फातिमा ज़हरा कॾहिं बि 4-5 कम दुनिया जा नज़र न आया आहिनि। अॼु कहिड़ी सोच आहे, जेकी क़िबला कान्हे सोच, अॼु बाबे करीम सां मिलण जी लोच। फातिमा छा थी चई? क़िबला सुती पई हुयसि, उहद जे जबल ते निहारा त मुंहिंजो दिल बर्बाद बीठो आहे। समय सां मां 6 महीना जेको टाइम तोखे ॾिनो पूरो थी वियो आहे। हिकु मान पुठियां 1.25 लाख नबी बीठा आहिनि, सभई इंतज़ार में त ख़ातून जन्नत अचे त जुलूस शक्ल में जन्नत ॾे वठी हलजे। के दुआन में शरीक थींदा, के जनाज़े में शरीक थींदा। मुंहिंजा बच्चा तुंहिंजी तयारी आहे, तुंहिंजे लाइ इंतज़ार में जन्नत जी सवारी आहे, तुंहिंजे लाइ जन्नत में बहारी आहे। मूं सोचियो जन्नत दुनिया खे छॾण जो टाइम आहे, छो न बच्चनि खे विहारे वठां, मानी खाराए वठां, कपिड़ा धोई ॾियां, बुहारो ॾेई छॾियां। अली मुर्तज़ा हाणे मुंहिंजी वञण जी तयारी आहे, न तुंहिंजो वसा न मुंहिंजो वसा। मां ख़ातून जन्नत जो फरमान ॿुधी
शेर खुदा फरमाए तो फातिमा अया महबूब करीम जे ज़ाहिरी जुदाई जा दाग़ी दिल ता न लथाल अया ज़ख्म न छुटाल अया फिराक जा फट बीठल तू का देखी वही मैं के बिला मां छा के जमीन जे तिरियूं लिखूं लोह कलम उन्हनि तिरियूं घड़ियूं गारण आयूं अल्लाह अल्लाह प्यारिया भला छा फरमाना के भला हिकड़ी मुंहिंजी वसियत थी मुंहिंजे बच्चन खे प्यार ॾिजां नंबर ॿियो मूंखां पोइ शादी कंदे ॿी औरत सां शादी अवल न कजां मुंहिंजे वॾी भेण ज़ैनब सां जी धीअ न्याणी जंहिंजो नालो आहे बीबी उमामा उहा मुंहिंजे महबूब करीम खे ॾाढी प्यारी हुई जे मुंहिंजे हसन हुसैन खे हुज़ूर कुल्हे ते खणंदा हुआ ईअं मुंहिंजे भेण जी न्याणी उमामा खे बि निमाज़ में कुल्हे ते खणंदा हुआ उहा जान अली मूंखां पोइ उन सां तूं निकाह कजां शादी कजां उहा मुंहिंजे बचन खे ईअं भाईंदी जे मां भाईंदी आहियां जागी थो थको त नहीं ॾाढा सलाम तो वॾे आवाज़ सां पढ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा वरी वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ टी वसियत साईं टी वसियत इहा है शेरे खुदा तोखे ख़बर आहे त मां जॾहिं बाबे करीम जे घर ॾे हलंदी आहियां हेॾे निहारियो औरत खे आज़ादी मुल्ला ने न ॾिनी मूं ते कलमो पढ़ियो अथव हाफ़िज़ साहब ते जंहिं ते कलमो पढ़ियो अथई उनजी न्याणी जो पर्दो निहार शेरे खुदा जॾहिं बाबे करीम जे घर ॾे हलंदा आहियूं त मां अर्ज़ कंदी हा शेरे खुदा हक़ त इहो आहे त मुड़ुस अॻियां हले ज़ाल पोयां अचे पर दिल पर हाली मूंखे माफ़ी ॾिजां जे अर्ज़ मञी त कयां तूं चवंदो आहे कहिड़ो ख़ातूने जन्नत कंदी आहे दिल पर शेरे खुदा मां अॻियां हलां तूं पुठियां अच छाला जिते मां पेर रखां मुंहिंजे पेर जे मथां पेर रखंदो आहे मूं ख़ातून जो त पर्दो आहे पर कंहिं मां खे मुंहिंजे पेर जे नक्शे ते बि निगाह विझण जो हक़ न रहे जागी थो अल्लाह 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 किबला मां पर्देदार आया हयादार आया मदीने जे मीर जी नगदार न्याणी आया हबीब करीम मूंखे जन्नती औरत जो पगदार बनाए छॾियो आहे शेरे खुदा मुंहिंजे जनाज़े पाक रात जो खणा आजा ॾींहं जो न रात लमा मुंहिंजे कद ते निगाह न विझनि त केतिरो मां जो कद मुबारक आहे ही वसियतूं थियूं आहिनि आख़िरी वसियत कहिड़ी आहे मुंहिंजा दिलबर अली इहा जेका पुराणे कपिड़नि जी हॾा पई आहे इन में हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो आहे इहो मुंहिंजे कफन में विझी छॾिजां इहो मुंहिंजो अर्ज़ यादि रखजां इन कपिड़े में इहो टुकड़ो छा जो आहे साईं पुराणियूं ॻाल्हियूं यादि पिया ॾियारियो जॾहिं मुंहिंजी उमिरि शादीअ जी थी हुई अव्हां बि नौजवान थिया हा अव्हां मुंहिंजे बाबे करीम खां संग न पे घुरियो अव्हां खे हिजाब थिए थियो त अॼुकल्ह चङे मुड़ुस खां पैसे वारे खां बि घुरण ॾुखियो लॻंदो आहे यार मां ग़रीब आहियां हू वॾो माण्हू मथां मूंखे विढ़े नाराज़ी पई बेइज़ती करे छॾे तो हे आथे कयो त मां महबूबे करीम खां कीअं रिश्तो घुरां पोइ तोखे अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक सलाह ॾिनी हुई त वञ हबीब खां न्याणी जो संग वञी घुर तो चयो मां ग़रीब आहियां सिद्दीक़ तो घबराए न जे ग़रीब आहे त मुंहिंजी मिल्कियत तुंहिंजे शादीअ में कुर्बान आहे उस्मान चयो त मुंहिंजी मिल्कियत कुर्बान आहे फारूक चयो त मुंहिंजी मिल्कियत कुर्बान आहे ऐं दिल पर हाली जॾहिं ॻाल्हि थी वई बाबे ते तव्हांखे ॼम संग कयो मां बाबा खां पुछियो बाबा साईं ही मुंहिंजो निकाह अव्हां था करायो या इन में कुदरत वारे जो हुकुम आहे अव्हां चयो रब पाण फरमायो आहे त अलीअ जो निकाह ख़ातून जन्नत सां थींदो मूं अर्ज़ कयो बाबा करीम जे ख़ुदा थो चवे त अली जेको महर ॾींदो सो जुदा आहे ख़ुदा खां महर मां जुदा घुरंदी वाह वाह छा मेहरबानी आहे ॾाढा जा छा मेहरबानी आहे छा मेहरबानी वाह वाह आला हज़रत अची अचे थो आला हज़रत ॻाल्हि हलाया साईं कहिड़ी ॻाल्हि आहे साईं उहो मां अल्लाह ताला जे हबीब खां मोकल वठी या हबीब करीम मुंहिंजा दिलबर बाबा करीम मूंखे मोकल मां अल्लाह ताला खे दुआ करे अर्ज़ कयां चओ मुंहिंजी न्याणी सोन खपई न बाबा चांदी खपई न हीरा जवाहर न रेशमी बिस्तरा न खुलासा निजा कमरा न एयर कंडीशन रूम न टेलीविजन या वीसीआर न कोच सोफा सेट न छा खपई
मां अर्ज कयो बाबा करीम जॾहिं खां मां ॼाई हा अवांजे पाक अखियुनि मां पाणी वहंदे उम्मत लाइ दुआऊं घुरंदे ॾिसंदी आहियां। आला हज़रत बीठो हमें तो मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। ये तव्हांजे थक जण मारियो तव्हांजा सुभाणे अल्लाह चयो न या चेरीअ खे चोरियो न ये चौफाट खुली भी हो शीह थी भी हो। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा थोड़ो घुरे कतरो घुरे दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं दया बहा दे उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। जिस राह आ गए हैं कूचे बसा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। अल्लाह वाला हजरत तो अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा। अञा बि जहन्नम को न ठरंदो चओ ठरंदो चओ अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा। रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। जब आ गई है मौजे रहमत पे उनकी आंखें जब ने साईं जे अखियुनि जे दरिया जी मौज थी थे। जब आ गई है मौजे रहमत पे उनकी आंखें जलते बुझा दिए हैं अरे रोते हंसा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। जिस राह आ गए हैं कूचे बसा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। बाबा करीम जॾहिं खां ॼाई आहियां अवांजे अखियुनि मां लड़क वहंदे उम्मत लाइ दुआऊं घुरंदे ॾिसंदी आहियां। मूंखे सोन न खपे चांदी न खपे ज़र न खपे ज़ेवर न खपे दुकान न खपे मारी न खपे अलमारी न खपे सोफा सेट न खपे रेशमी हंध न खपे पट ते सुम्हण क़बूल कंदसि पर मां फातत ज़हरा खे रब महर इहो ॾे जो मूंखे मुंहुं करे त मां क़यामत ते ॾियारे तुंहिंजे गुनहगारनि खे छॾाए जन्नत में वठी वञा। थोरा त निहार बेगुणो न थी गुण चोर न थी एहसान फरामोश न थी गाफिल न थी। अल्लाह ताला खां दुआ घुरे थी पई जिब्रील अमीन लही आयो हबीब उजीब दावत दाए इज़ा दाल मूंखे को बि दुआ कंदो आहे त मां क़बूल कंदो आहियां। तोखां पुछनि था यसअलूनक पुछनि था त ख़ुदा वेझो आया परे आहे चईं रब वेझो आहे उजीब दावत दाए इज़ा दाल फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी मुंहिंजे बि हुक्म खे क़बूल कनि मूं ते बि ईमान आणीनि जे मुंहिंजे हुक्म खे क़बूल कंदा त मुंहिंजा महबूब बणी पवंदा मुंहिंजो चवण पहिरें कंदा पोइ हुनजो चवण मां कंदुसि। अॻे मां महबूब हो मान हाणे पाण महबूब थींदा अॻे मुंहिंजा फरमान बरदार हा हाणे मां चवण मञींदो मान मुंहिंजा बाना चवंदा वेंदा मां रब कंदो वेंदो आहे। हबीब इहे त तुंहिंजी नियाणी आहे दुआ क़बूल आहे क़बूल आहे क़बूल वला क़बूल त आहे क़बूल त आहे पर इत्मीनान क़ल्ब जो थे लिखत में ॾे जागो था को शुक्र ॻाल्हि हा मता को चोई त मेरी लिखत वरी छा जी हुम ईमान हो अबा इब्राहिम जो ईमान हो त रब मुर्दा जेरा करे थो या न अरे साईं वो छो तो दे अरनी कैफ तुहिल मौता मूंखे ॾेखार कीअं थो जेरा करे रब अवलम तुमिन कोन थो मञी छा क़ाल बला
बोला मञा थो वला किल यतमइन क़ल्बी पर क़ल्ब खे इत्मीनान थे ख़ातून चए थी मौला इब्राहिम खे इत्मीनान थियो हो जो कुठल ज़रा ज़रा चल जेरा करे ॾेखारिया आईसे ईमान अॻे बो मूंखे इत्मीनान थींदो जो कुदरती कलम सां कुदरती कागज़ ते लिखी रहे त मूं फातिमा जो महर बाबे करीम जे उम्मत जी शफ़ाअत दुआ कबूल कागज लही आयो वामुदा करीम रब जअलत सुदाक फातिमा शफाअत उम्मत मुहम्मदिन हबीब जे उम्मती शफाअत फातिमा जो महर अली अल मुर्तजा उन वक्त खां कागज महफूज दुनिया ता लजा त कफन में रही सजा मिट्टी न खाईंदी गरदो कोन न मुखे मिट्टी खाईंदी न मुखे चवंदी न मुझे काल के चवंदी न कफन के चवंदी या लिखत मुल्ले जी कान्हे ऑफिसर जी कान्हे का जो डही मेटजी वने रब करीम जे कुदरती कलम जी लिखता मौला उन के ज़ाय न कंदो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो काल खणी बेरस मुंहिंजा मौला लिखत तुंहिंजा छॾ त जदन खे वठी वञा अल्लाह या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यार हबीब जा आशिको उहा फातिमा ज़हरा जंहिंजा एहसान बेशुमार भलायूं बेशुमार कुर्बदारियूं बेशुमार मेहरबानियूं बेशुमार लॼपालियूं बेशुमार हद हिसाब जी ॻाल्हि कान्हे का मुंहिंजे हबीब जी नक़दार न्याणी आहे शानदार न्याणी आहे जन्नती राणियुनि जी बि राणी आहे चओ हा या न आहे न तो कोन ॾाज ॾिनो आहे मुंहिंजी वसई ॻाल्हि न आहे जंहिं बाबे जी न्याणी आहे तंहिं फरमाए सय्यदत निसाए अहलिल जन्नत मुंहिंजी बचड़ी जन्नत वारनि जे बच्चनि जी नगनि जी सादार आहे तवजो ॾियो बाबा मूं अर्ज़ु पे कयो त औरतुनि खे बि रोज़ा रखायो ईअं न त चयो बसि पाॾा पियो पाली ख़ुदा जे कार खां ॾुज खिलो न रो सय्यदा फातिमा ज़हरा महबूब जी नाज़ वारी न्याणी प्यार वारी न्याणी ही रब जो क़ुरान तो रखियो अलमारीअ में कॾहिं खोली कॾहिं न हिन रूमाल जी क़ुरान करीम खे ज़रूरत न आहे क़ुरान हुमे क़ुरान आहे रहल जी मुहताजी न आहे क़ुरान हुमे क़ुरान आहे इन थी आयो आहे त हिनखे पढ़ सिज लहे फर्ज थियो सुहमानी थी फर्ज थियो हसनैन करीमैन सुम्ही रहिया खातूने जन्नत निंड नथी करे बच्चन जे लाइ सुबुह जो अटो तैयार करणो आहे घर में मशीन कान्हे का अटे जी बोरी भरल कान्हे का जवन जा दाना पिया हल हथ पाक सां जंड थो हले पेरनि में बच्चे जी पींघे जी नोड़ी आहे लोॾो पियो थो अचे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहल ज़बान सां रब जो क़ुरान पियो हले घर में क़ुरान जी तालीम दे दीन जी तालीम दे खुदा जी ज़ात बरकात दुख बि लाहींदो बुख बि लाहींदो अरे इएं घर में दीन पैदा करने सहाबा किराम जे घर में दीन हिकु सहाबी आहे सजरत जी निमाज़ थी आहे ॿाहिरि अंदरि खड़कियो आहे सॾु थियो आहे ॿाहिरि निकिरी वियो आहे पुछे थी घर वारी केरु हो फरमाए थी महबूब मदीने वारे जो कासिद साईं छा लाइ आयो आहे दिलि खे निंड थिए थी होशियार साईं बसि हाणे डंक 5 मिंट बसि वरी हयाती आहे त इंशाअल्लाह ॾींहं ते सुने हबीब करीम जी ज़ात जो सहाबी हो तो हा महबूब जो कासिद आहे कंहिंजो ॾाढा ॻाल्हाए साईं छा लायो आहे चए थो जिहाद जी तयारी कयो नंढड़े पुट खे खणी चुमियो थो ॾे न्याणीअ खे खणी सीने सां थो लाहे घरवारी खे फरमाए थो सब्र कजां जुदाई अॻे पोइ थियणी आहे ख़ुदा करे मुस्तफ़ा जे कदमनि में मरी पवूं ख़ुदा करे दुआ कजां घरवारी ने मुड़ुस खे छा थी चवे कि भला इन खां वधीक ॿी ख़ुशी कहिड़ी थींदी सआदत कहिड़ी थींदी जो क़यामत जे ॾिहाड़े हर को चवे त हिन औरत जो मुड़ुस मुहम्मदी कदमनि खे चुमंदे मरी आयो आहे इएं कोन थी चए त गिह कोन्हे अटो कोन्हे बच्चा छा खाईंदा कुछ ख्याल कर भी मुल्लो नथी चरियो नथी छितो नथी जैसी खुदा जे हवाले मुड़ुस निकिरी आयो बचड़ा अम्मा मानी मिलंदी भत मिलंदो कुछ खाइण लाइ तयार थींदो अम्मा फरमाए थी पई मां दिलि में चयो मुंहिंजा दिलबर पुट न्याणियूं अव्हां खे आसरे में रखा मन निंड खड़ी वञे सुबुह जो ॾिसंदा
घर में तेल कोन्हे जो डीजो बरे, बिजली शिकल काने जो बटन हमेशा दे, बत्ती काने टार्च काने लालटीन काने का तह लगी पैया तेती मुंजा बच्चा तहां लेटी पो मां ती भाजे जंद्र के हलाया सी सके तो ताजे खादे जंतुदान सी बने खाली जंद्र हलाया थी पई। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लाइनिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यासीन वल कुरानिल हकीम। कुरान पे पढ़े पई जंद्र पे हले तो बचरा आसर जा से माटो तैयार करे, यहां तो भत्तिया मानी मिले आसरे में निरी खजी वैया मुर्स जो दरबार हबीब में पहुंचा साईं फरमाए दे खबर कि भला आ जो कासदा जंग जे लाचार थी फरमा सुबह जो हलबो हीर न हीर मोटी वन मोटी आया जंद्र पे हले पूछे तो दे खबर अटो है छा हमें तीन मुजा साईं अल्लाह है छा हमें तीन मुजा साईं वो जंद्र छो थी हलाई बच्चन खेरी जान जे ला मुर्स जो ही तीली हने रोशनी करे त जंद्र जो सजो तार अटे सां भरियो जो कह दिनो हाँ वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। सुभान अल्लाह। ओहो थोदे जह घटायो वा मुर्सनिहारे सुभान अल्लाह। जंद्र जो मच्छू सो जेको आ बुड़ जेको आ ओ लाथम अटो सजो मेड़े थाने विधम बच्चन खाधो सुबह जो हबीब सां ॻाल्हि थो करे साईं फरमायो मथा पुर त कोन अथव साईं अल्लाह थो सी नबी साईं का फरमाई सहाबी न लाही हा मुखां अचे पुछी हा इने तहां जे जंद्र जो तल्लुक ग़ैबी ग़िज़ा सां थी वियो हो क़यामत ताईं तव्हांजा बच्चा हलाईंदा रहण अटो ईंदो रहे हा कॾहिं बि खुटी न हा एॾी तव्हां ते ख़ुदावंद करीम जी महिरबानी हुई। घरनि में दीन पैदा